असांजो शादियुनि जो को इस्लाम जो मुआफ़िक़ त आहिनि ई न। शादियुनि जे अंदरि डांस, म्यूज़िक, एको साउंड। हाणे कसम थो तव्हां पाण ॿुधायो, मां न ॿुधाईंदोमांव, चवंदो साईं अलाह जा पंहिंजे तरफ़ां ॿुधाए, छा इन ॻाल्हि जी भला क़ुर में इजाज़त आहे? छा भला हदीस जे अंदरि इन शइ जी इजाज़त आहे? अल्लाह जे नबी जे मिंबर ते वेही ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि हदीस जे बि ख़िलाफ़ आहे, क़ुर जे बि ख़िलाफ़ आहे। जेकॾहिं गुंजाइश हुजे न साहब ईअं कंदा, साहब इन क़तन तौर ते न कयो आहे। मुस्लमान जो निकाह थींदो ई मस्जिद में आहे। मुस्लमान जे निकाह जे अंदरि बिल्कुलु जेको डांस न थींदो आहे, मौसीक़ी न हलंदी आहे, एको साउंड न हलंदो आहे। हिन टाइम जेकॾहिं मुस्लमान अगरि इहो तरीक़ो करे थो, मुस्लमान कंहिंजे तरीक़े ते आहे? हे तरीक़ा हली करे ॾेखारियां तव्हांखे, हे वाणियुनि जा तरीक़ा आहिनि, हे वाणिया तरीक़ा कंदा आहिनि इहे। ऐं मुस्लमान जो निकल छो भला मुस्लमान, तव्हां मुस्लमाननि खे छाजे करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो नथो वणे? छा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े अंदरि को नुक़्सान भला, को नुक़सानु आहे जो असां मुस्लमाननि खे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जो तरीक़ो असां मुस्लमान खे नथो वणे? चए साईं शादी न थींदी जेकॾहिं दूल वठी न वञूं। अलाए केतिरनि जॻहियुनि ते मां निकाह पढ़णु वियुमि, उनखे चयुमि दूल बंदि करायो। चए साईं हाणे ईअं जेकॾहिं दूल बंदि कंदासीं माण्हू अॻिला चवंदा अलाए मयत खणी आया आहिनि। हे मुस्लमाननि जो हाल अथव। इन मुस्लमान जे मथां पोइ अञा क़द साली न अचे, इन मुस्लमान जे मथां अञा अलाह जो अज़ाब न अचे। जेको मुस्लमान चवे त शादी में जेकॾहिं दूल न खणी वञा त माण्हू चवंदा मयत थो खणी अचे।